तालीम खाते शिकारपुर पारा रिथियल अॼु जा इंटरव्यू कैंसिल किया विया अचानक, जंहिं सबब ईंदड़ उम्मीदवारनि खे सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पियो। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर मां अहम ख़बर शेयर कई वई आहे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन प्राइमरी स्कूल में 1 खां 4 स्किल ताईं जे नौकरियुनि जो इंटरव्यू ॾियण लाइ पहुतल उम्मीदवार सां एजुकेशन इंतज़ामिया जी खुलियल मज़ाक। इंटरव्यू जी मुक़ररह तारीख़ कैंसिल कई वई। 7 जे तादाद में पहुतल नौजवान सरापा एहतजाज। उन मौक़े ते इंटरव्यू सेंटर लखीदर प्राइमरी स्कूल आॾो नौजवान शाहनवाज़ आसिफ, परवेज़ संजरानी, वज़ीर अली, इमदाद अली ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं अख़बार में एजुकेशन इंतज़ामिया 1 खां 4 स्किल जी नौकरियुनि लाइ इश्तिहार शाया कयो हो। उन इश्तिहार ज़रिए असां अॼु हिन मुक़ररु इंटरव्यू सेंटर ते पहुता आहियूं, पर हिते ॿुधायो पियो वञे त इंटरव्यू कैंसिल कया विया आहिनि, जेके ईंदड़ महीने साॻी तारीख़ ते वरिता वेंदा। हिननि चयो त एजुकेशन इंतज़ामिया बिना कंहिं नोटिस या इश्तिहार जे इंटरव्यू कैंसिल कया आहिनि, जेकी ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। असां ॾिहाड़ीदार मज़दूर माण्हू सुबुह सां ॾिहाड़ी छॾे इंटरव्यू लाइ पहुता आहियूं, पर हिते कैंसिल कया विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी बंदि करे हिकिड़ी तारीख़ मुक़ररु करे इंटरव्यू वठी नौकरी ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। वाजिद अली लोहरा, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर। सॼो ॾींहुं रेडियुनि ते वीचारा कमाइनि था, उन्हनि जे पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो जो उन्हनि खे पंहिंजे शिकारपुर ज़िले जे हिकिड़नि कोई नौकरियूं नथियूं मिलनि पई। ॿियो इहो त ॾियाड़ीदार तबिको रोज़ 200-250 रुपयो खणी करे वीचारा पंहिंजे घर जो गुज़ारो था कनि पिया। अगरि उहा बि तारीख़ उन्हनि जी वञे हली त पोइ कहिड़ो फ़ाइदो जो का त। ऐं रोज़ इश्तिहार ॾेई करे 1 तारीख़, 2 तारीख़, 3 तारीख़ जेको ॾियनि था इश्तिहार, उन ते अची करे उहे इंटरव्यू कैंसिल था करे छॾनि पिया। 5-5 कलाक, 10-10 कलाक छोकिरनि खे प्यारे था छॾनि पिया। इहो बि हिकिड़ो छोकिरनि जो अधु ॾींहुं जो का त ख़तमु थो थी वञे पियो। कहिड़ो फ़ाइदो जो का त हिननि खे इश्तिहार कंहिंमें आयो कावश में जो का त हाणे उहो छा था चवनि, उहे था चवनि पिया त बाबा जो का त वरी 2 तारीख़ ते इंटरव्यू रखियो अथऊं जो का हिननि डेट ॾिनी अॼु जी जेका 5/3/2022 हिते हाणे पुगांव मां कराची में पाण ड्राइवर आहे, उतां राति जो 10 वॻे ख़बर पई। हालांकि हिन जो एॾो टाइम असांजी डेट मिली आहे त बाबा सुबुह सां पेपर टेस्ट आहे। उन बावजूदि हिते असां पुगांव, वरी हाणे हिते ख़बर पई त वरी केरु ईंदो ॿीहर। साईं हाणे हिननि जो हुकूमत खे एक्शन खणणु खपे। असांजे जेके वज़ीर आला, जेके वज़ीर आज़म जेके बि आहिनि, उन्हनि खे हिन ते एक्शन करणु खपे त असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी बंदि करनि